तव्हांजे समाज में जेकॾहिं सुठो माण्हू आहे त पोइ जेको आहे इहो समाज बचंदो। जेकॾहिं तव्हांजे इलाइक़े में, तव्हांजे मुल्क में, तव्हांजे वतन में जेकॾहिं पिरी नथो सपिजे, जेकॾहिं सुठा माण्हू जेकॾहिं उते नथा ॼमनि जेकॾहिं, त पोइ तव्हांजो सफ़रु अजायो आहे, तव्हांजो इल्मु अजायो आहे, तव्हांजो सभु कोशिशूं, तव्हांजा सभु धंधा धाड़ी सभु तव्हांजा बेकार थी वेंदा। संगत खे भलीकार ऐं शाह करीम खां अॻु में जेके उनजा जेके वॾा हुआ उहे कच्छ में रहियल हुआ, पोइ हिते हमला पिया थींदा हुआ उन ज़माने में, इहे फतवात हूंदियूं, पोइ के माण्हू केॾा अमन जी तलाश में हुआ। इहो कच्छ राजस्थान, पर इनखे बि जेको आहे उन्हनि मुगलनि कोन छॾियो, हुनखे सिंध खे बि कोन छॾियो। बसि पोइ ई उतां वरी जेको आहे मोतीअ जी लाड़ में रहिया, हे बुल्ली शाह करीम टने मोहम्मद ख़ान में। पोइ हितां खां वरी जेको आहे सो उनजी ॿी टी पीढ़ी साईं हबीब ऐं उनजो वालिद, उहे वरी अची हिते मटियारी में अची वेठा हिते। अञा हिते मटियारी में उन्हनि जा आहिनि वड़ मुक़ाम आहिनि हुते। लतीफ़ साईं वरी सभिनी खां कावड़जी ऐं कंहिंसां कोन ठहियो, न को लतीफ़ साईं खां के ठहिया, न उन वक़्त जा पीर ठहिया, न मुला ठहिया, न मिट मारे बिटरे जी वेर। पोइ जेके हुआ जेके उनजा यार दोस्त जेके हुआ, पोइ उनमें धराड़ हुआ, उनमें फ़क़ीर हुआ, पोइ उनमें रागी हुआ, के मवाली हुआ, फ़क़ीर, उन चोर, जेके बि उन ज़माने में जेके माण्हू खे समाज छॾे ॾिनो हुजनि खे, या उहे बेज़ार हुआ, उहे सभई माण्हू उनखे लतीफ़ साईं गॾु कयो। मोहबती मेरे ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तनी जे वेड़े पाण ईंदा बादशाह, इहो हुनजो हो त पोइ पंहिंजी मचाए तीअं साईं शाह करीम हिते बुल्ली करीम शाह में अची वेठो हिते। ऐं हिते जेको आहे सो हुन माण्हुनि खे पहिरियों त इहो सबक़ु ॾिनो बाबा, जे को बि माण्हू अहिड़ो कोन्हे उनखे इहा रिआयत न आहे त उहो वेही रहे, उनखे ॿिया माण्हू कमाइनि ऐं उहो खाए, हर को पाण कमाए। हुकुम बि इहो ई आहे, हर कंहिं माण्हू खे जेको कमाए सघे थो उहो कमाए। ऐं पोइ उहो जेको आहे सो उन वक़्तु ज़रात इहा जेको आहे सो थींदी हुई, जेको आहे मींहं ते थींदी हुई, होलनि ते थींदी हुई। ॿियो नदियूं जेके हूंदियूं हुयूं, वाड़ इहे पिया वहंदा हुआ इहे, पोइ उन्हनि जे कपनि ते आबादियूं थींदियूं हुयूं। ऐं उहो वरी पोइ आलिम बि वॾो हो उन वक़्तु। इहो जेको आहे सो मदरसनि जी जेका तइलीम जेका हुई इहा हुई। ॿियो जेको आम तइलीम में कचहरियूं हुयूं, ओताकूं हुयूं, ऐं उन वक़्तु मंडलियूं हुयूं, राग जूं मंडलियूं, पोइ त कचहरियूं थींदियूं हुयूं हुते। ऐं हीउ पाण जेको आहे सो आलिम हो, ऐं क़ुर जो वॾो आलिम हो, सिंधी ॿोली जो बि तमामु, सिंधी ॿोली जा त जेको बुनियादी जेके शाइरी में जेकॾहिं क्लासिकल शाइरी में नालो असीं वठूं त शाह करीम जो नालो। शाह करीम सिंधी क्लासिकल शाइरी जो बुनियादु विझंदड़। उनखां अॻु में कादी कादनि जा कुझु दोहा मिलनि था, कुझु भाननि जा, कुझु भटनि जा मिलनि था, पर जेकी हिन माण्हू वटि सघ आहे, हिन उनखे अची जेको आहे सो नई उनखे शिकिल ॾिनी, उनखां पोइ ॿिया बि घणा पैदा थिया आहिनि। सो उनजो अंदाज़ो थी सघे थो ऐं तारीफ़ वधीक करी वञा करे, इन जे करे छो थी माण्हू तारीफ़ जे लाइक़ु आहिनि। ऐं तारीफ़ में असीं ॾाढा कंजूस रहिया आहियूं, पर जेको तारीफ़ जो हक़दारु आहे उनजी तारीफ़ ज़रूरु कजे। हीउ माण्हू तारीफ़ जो हक़दारु हो ऐं आहे। हिनखे तव्हां गौर सां ॿुधो त हिन जो हिकिड़ो हिकिड़ो बैत केॾो वॾो आहे। ऐं जीअं मूं अर्ज़ु कयो त हुन ते हिकिड़े हिकिड़े बैत ते वेही ॻाल्हायां, पोइ इन मथां लतीफ़ पियो निकिरंदो, पोइ तव्हीं पिया निकिरंदा, पोइ साईं पाण पियो खुलंदो। हाणे बैती था पढ़ूं, जन सॼण जा सऊ त किजन रूह रचंदो। चई सॼण गॾु हुजनि जेकॾहिं त पोइ उन्हनि सां वेही रूह रचंदियूं कजनि, वेही उन्हनि सां कचहरियूं कजनि उन्हनि सां। चई संदो काठ कहू भुतो ई भर लहे, भुतो ई भर सहे। मतिलबु काठ जो जेको कहू जो जेको काठ आहे, कहू जो वणु थींदो आहे, हिते बि थींदो हूंदो। हिते हिकिड़ो स्टाफ आहे, हुनखे 12 कहू था चवनि, 12 खे कहू जा हिते वणणो आहे हिते। ऐं उहो ॾाढो मज़बूत थींदो आहे, थर में आहे अञा ताईं। कहू जा कन उनजा ॻन मशहूरु आहिनि कुआरियुनि जा। कीअं संदो काठ कहू भुतो ई भर भरे। ॻाल्हि पियो करे त जेकॾहिं पिरी या महबूब या सॼण जेकॾहिं उहो खुटी वेंदो हलियो, कमज़ोर थी वेंदो हलियो, पोइ बि हू जेको आहे सो साम झलींदो, हू जेको आहे सो भर झलींदो, हू मदद कंदो हो। मतिलबु केॾी ख़ूबसूरती सां जेको हिन वॾनि माण्हुनि जी तारीफ़ करे था वञनि, मयार ठाहिनि था। पाण भला माण्हू हुआ, पोरियो कंदा हुआ, आलिम हुआ, माण्हुनि खे इल्मु ॾींदा हुआ, ऐं बर्दाश्त जी इंतिहा हिननि माण्हुनि में हुई।
जंहिंते लतीफ़ साईं जेको आहे सो बैत ठाहिया, वण था मेवा कनि पाण न खान पाण जो, तिकर भितर छाड़ पूं धूणा धार सहन, केॾी लॼ लतीफ़ चए वीचार न वणनि, फिरो था फरकनि मुंड मुक़ाबिल पाइनि। ऐं खाणी धरती सिख ख़ासि नुक़्तो खांड। हाणे ॾिसो ही किथां फुटे किथां थो। ॿियो कबीर बि उन वटि आहे, उन वटि फोकलोर बि आहे, उनखे ॿिया दुनिया जहान जा आलम शाइर बि सभु आहिनि, पर हिन जो सिंधी शाइरी जो जेको बेस जेको आहे उहो आउं सम्झां शाह करीम विधो आहे। ॿियो पोइ अची में इनायत रिज़मी जेको आहे सो उनखे घड़ियो अची उनखे चई पर में पची प्रीअ खे, चई पसी जे परॾे, चई पर में पची प्रीअ खे पसिजे परॾे, चई जित साजन सपजे, चई जित साजन सपजे सोई सो साणे, जिते साजन 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 सॼण माना सॼण जिते पैदा थियो, सॼण किथे पैदा थींदो, जिते सॼण पियो हूंदो, जिते सुठो निज़ाम हूंदो, जिते सुठा माण्हू हूंदा, जिते मोहबत हूंदी, जिते प्यारु हूंदो। हाणे ॾिसो नी हिकिड़ो लफ़्ज़ आहे, इन लफ़्ज़ जी जॾहिं दरी था खोलियूं त पोइ सॼो जेको ख़ूबसूरत जेको माहौल आहे, जेको ख़ूबसूरत समाज आहे, उहो सॼो असांजे अॻियां अची थो वञे। त माना अमुन उते हूंदो, ख़ुशियूं उते हूंदियूं, ऐं साणे बि उहो ई हूंदो जिते सभई जेके आहिनि से माण्हू ख़ुशि हुजनि, जिते पिरी सपिजे, जिते प्यारु सपिजे, जिते प्रेम सपिजे, प्रीत जिते सपिजे। हाणे इन तव्हां बैत ते तव्हां केतिरी शाइरी करे सघो था, इन ख़्याल ते केॾो हुन ते फर्स्ट PhD तव्हां करे सघो था। माना तव्हांजे समाज में जेकॾहिं सुठो माण्हू आहे त पोइ जेको आहे इहो समाज बचंदो। जेकॾहिं तव्हांजे इलाइक़े में, तव्हांजे मुल्क में, तव्हांजे वतन में जेकॾहिं पिरी नथो सपिजे, जेकॾहिं सुठा माण्हू जेकॾहिं उते नथा ॼमनि, जेकॾहिं त पोइ तव्हांजो सफ़रु अजायो आहे, तव्हांजो इल्मु अजायो आहे, तव्हांजो सभु कोशिशूं, तव्हांजा सभु धंधा धाड़ी सभु तव्हांजा बेकार थी वेंदा। चई मूर्ख माम न ॿुझणु, मूर्ख जेको आहे उहा ॻाल्हि सम्झे ई कोन थो। मूर्ख माम न ॿुझणा हेॾां होॾां कनि, इहा सॼी सिट लतीफ़ सां इस्तेमालु, का बि हिन में तब्दीली हुन कोन कई आहे। छो त हिन ॻाल्हि खे हुन सेकंड थो करे, छो त इहा ॻाल्हि सही आहे जेका साईं कई आहे, ॾाॾा साईं जेका ॻाल्हि कई आहे। चइसि कीअं किरी कीअं पिरी पसंदि कटर जन अखियुनि। हाणे हीअ वरी साईं जी जेका सो निजी सिट आहे, जंहिंजे अखियुनि में कटर हूंदो, जंहिंजे अंदरि में ॿियाई हूंदी, जंहिंजे अंदरि में मुनाफ़िक़त जेका हूंदी, उहो पिरी कीअं पसंदि, पिरी बीठो आहे, उहो पिरी खे पिरी नथा सम्झनि, कुपिरी था सम्झनि। चई सा कयो साई कनि सुपेरा जी ॻाल्हि, चई ॿी ॻाल्हि ई कोन था कनि, साई करियो साई कनि सुपेरा जी ॻाल्हि। चई हेक जा ई सिखिया, चई हीअ हटणा न आहिनि, हीअ मुड़णा न आहिनि, हीअ फिरणा न आहिनि, हीअ फिरंदा कोन। हिकिड़ी ॻाल्हि सिखिया आहिनि, बाबा हक़ जी ॻाल्हि कंदासीं, हक़ जे लाइ जीअंदासीं, हक़ जे लाइ मरंदासीं, बसि इन ते बीठा, नो कंप्रोमाइज़, कंप्रोमाइज़ कोन था कनि माण्हू। चई हिकिड़ा ई सिखिया, हिकिड़ा ई सिखिया, हिकिड़ी ॻाल्हि सिखिया आहिनि। चई ॿी न उॼहे तन, चई ॿी हिननि खे उॼहे कान थी, ॿी हिननि खे आड़े हिनखे कान थी। वाह वाह वाह, हीअ शाह करीम। साईं फरमाए थो पिननि जे परॾेह में, चई पिननि जे परॾेह में पिरनि सी वेला कंदी वत। जे पिनणो बि पवे, घुरणो बि पवे, छो त कॾहिं कॾहिं माण्हू पंहिंजे लाइ न ॿियनि जे लाइ माण्हू पिनंदो आहे। इहा ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे, ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। ऐं पिरी आहे लाज़मी आहे त परॾे में वियो आहे, ऐं उते ॾिसे पियो हीउ पिरी जेको आहे सो हीउ ॿियनि, हीउ पंहिंजे देशवासियुनि जे लाइ, पंहिंजे फ़क़ीरनि जे लाइ हीउ पिने पियो, घुरे पियो, माना पिने सो परॾे में। चई तूं उन्हनि सां जेको आहे सो गॾिजी वञ, पिननि ॾे परॾे में पिरनि सी वेला कंदी वत। चई को पाईंदई मानियूं, माण्हू वटि छा हूंदो, को पाईंदई मानियूं, को पाईंदई भत।
हे फ़क़ीर लतीफ़ साईं बि जोगियनि सां वियो, गौतम बुद्ध बि वियो फ़क़ीरनि सां वियो, पोइ उनजी कहिड़ी हालत थी। पोइ पहिरीं जेको आहे सो पहिरियों ॾींहुं हो ई शहज़ादो ॿारु ऐं फ़क़ीरनि किस्तनि में हिनखे बि हिकिड़ो किस्तो ॾिनऊं, चईं बाबा न असांजो खाधु खोराक हिननि माण्हुनि ते आहे, पोइ उहो वरी पिनंदासीं हुन तोखे बि असां सां गॾु पिनणो पवंदो, ऐं वॾो इम्तिहान हुजे हिन जे लाइ। हाणे वेस खणी जोगियनि वारो फ़क़ीरनि वारो कयो, पर बादशाह जो ॿारु हुई इहो पिनी आया। पोइ उन में जेको आहे के मानियूं विझूं के भतु विधो, ॾिसो साईं कीअं ॻाल्हि कई। चई ॼण त ही गौतम ॿुध सां जेको आहे सो ॻाल्हाए पियो, छो त गौतम जॾहिं किस्सा जॾहिं फ़क़ीरनि गॾु कया, हुन में माना हिकिड़े ई किस्से में भतु बि पियो, हुन में ॿोड़ बि पियो, मानी बि पई, त हुन गौतम ॿुध खे ओकारो अची वियो हलियो। बाक़ाइदे जी माण्हू शहज़ादो ॿारु जे 70 ॾिसूं जेको खाईंदो हुजे, उहो जेको आहे सो जेकॾहिं वरी हिकिड़ी किस्ते में वरी सभु शयूं हुयूं, फ़क़ीरनि चइबो आहे असां सां हूंदे त इहे मज़ा वठंदे ऐं तोखे वणे त खा। पोइ सूरमरे खां उहो खाई वियो हलियो, हुनखे खाइणो त हो हुनखे। मतिलबु ॾिसो न कीअं इहे ॻाल्हियूं, कीअं इहे अमल, कीअं जेको आहे सफ़र कंदा कंदा शाह करीम ताईं पहुचनि था। ऐं शाह करीम इहा ई ॻाल्हि थो करे त पिननि सां, छो त हुन सां गॾु जेके माण्हू जेके हुआ उहे पिनी हुआ, उनजा सॼण हुआ, उनजा दुश्मन कोन हुआ। उनजो असीं पाण ॻोल्हियूं पिया, पिनी खे ॻोल्हियूं पिया, तूं भल असां सां गॾु। पोइ जेको असांखे सबक़ु मिलियो, के सूरत लेखे हित माना लेखे मार में। हाणे मारवी जी ॻाल्हि थो करे, हाणे हिकिड़ो बेत मारवी जो आहे, लतीफ़ सॼो सुर लिखी वियो हलियो। चई सूरत लेखे हित, जा आहे त क़ैद में पई आहे, ॾिसण में ईअं पियो अचे, पर माना लेखे, माना रूह, माना जेको मक़सदु जेको उनजो आहे, माना पंहिंजी मर्ज़ी जेका मर्ज़ी सां अचे हुते आहे, ॿारनि वटि अचे। उमिरि असां चित ओताकूं थरनि में, माना असां जूं थरनि में ओताकूं आहिनि, माण्हू असांजे चित में वेठा आहिनि। चई उमिरि असां चित ओताकूं थरनि में, असांजी दिलि जेका थर जे ओताकनि में आहे। चई आयल सुहिणो रद सुहिणे काम विसाए, सुहिणो चइबो ख़्वाब खे, सपनो बि चवंदा आहिनि, ख़्वाब बि चवंदा आहिनि, पर सिंधी जो ऐं सम्झां थो थी कच्छी ॿोली जो लहजो आहे, सुहिणो सॾींदा आहिनि हू, सुहिणो पोइ हुनखे सुहिणो बि लिखी सघिजे थो, सुहिणो बि लिखी आयल सुहिणो रद। चई इहो जेको ख़्वाबु आहे इहो बेकार आहे, इन ते एतबार न कजांइ। चई सुहिणे काम विसाए, चई उन सुहिणे ते, इन ख़्वाब ते केर बि एतबार न करे। चई सुते होड़ा गॾु, माना जॾहिं निंड में पियो त लॻे थो त महबूब सां गॾु सुता पिया आहिनि। ऐं वरी जॾहिं जाॻूं था त अड़े किथे पहिरीं किथे सॼण किथे, असां त भाकरनि में पिया हुआसीं। चई इहो धोखो आहे, इन ते एतबार न कजो। इन ते हाणे इहे ॻाल्हियूं असीं वरी हुजूं वारा न हुजूं, ॿुधी वठो ॻाल्हियूं, असीं इनखे महफ़ूज़ करियूं था, सॼी दुनिया खे ॿुधाइण था चाहियूं। बिला मर्ज़ जो मुआवज़ा, असांजो मुआवज़ो आहे, तव्हां रुॻो ॿुधो, तव्हीं ॿुधो, हिननि खे सम्झो, हिननि ॻाल्हियुनि खे मज़ो वठो, हिन ॻाल्हियुनि जा फ़ाइदो वठो ऐं तब्दील थियो। तमामु वॾियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं मोटी न ईंदो वणझार, ईंदी अलाए जेको आहे सो केतिरियूं सुहिणियूं ईंदियूं, केतिरा लतीफ़ ईंदा, असीं न हूंदासीं। हर कंहिंखे पंहिंजो पंहिंजो वंड मिलियो आहे, उहो जेको आहे सो विरहाए वञे, अॻिते ॼाणे, अॻिते वारो ॼाणे।